पानी जो असां 50 वारनि बंदि कयो आहे। फिलहाल इंडिया वारनि जेको मथां पाणी बंदि कयो आहे। ईअं न असां जेको हथियार खणूं था इन करे जेको ख़ुदा जो अज़ाब आयो आहे। राति जो जेको बदमाशी कयूं था, मौसीक़ी ॿुधूं था, ज़िना कयूं था, इन तरफ़ कॾहिं नज़र वई आहे न वई आहे? अलाह ताला इन करे पाणी जेको बंदि कयो आहे। कारोबार जे अंदरि हेरा फेरी कयूं था इन करे जेको पाणी बंदि थियो आहे। इहे सभु जेके पंहिंजे हथनि खां जेको असांजो जेको फेल साज़ थियो आहे न, इन जे करे ख़ुदा जो जेको अज़ाब असां मथां ईंदो आहे। इन जे करे ख़ुदा जो जेको अज़ाब खे जेको सदावत महांगाई साईं महांगाई एतिरी थी वई आहे। हक़ीक़त आहे कुझु जेको हुकुमरान जी बि ग़लती आहे। ईअं न आहे त सिर्फ़ु जेको हुकुमरान सभु जेको ठीकु आहिनि, हुकुमरान जी बि ग़लती आहे। कुझु उहे बि जेके करप्ट आहिनि। असुली जेकी मेन जेको आहे पॉइंट आहे उहो त आवाम जो। आवाम जे अंदरि किथे सच आहे? कारोबार जे अंदरि कोई हिकिड़ो जेको आहे मूंखे दुकानु ॾेखारियो भला जेको इंसाफ़ सां जेको उहो ई रेट ॾींदो हुजे। कारोबार जे अंदरि अहिड़ो को मूंखे ॾेखारियो कोई दुकानु जेको आहे जेको इंसाफ़ सां उहो ई रेट ॾींदो हुजे जेको मुनासिबु हुजे, न आहे। पोइ अलाह ताला ईअं कंदो आहे, अलाह ताला पाणनि खे बंदि कंदो आहे। किलत उन शहर जे अंदरि अची वेंदी आहे, उन क़ौम जे अंदरि ॾुकार अची वेंदो आहे, उन क़ौम जे अंदरि ॾुकार अची वेंदो आहे। असांजा सभु इदारा ईअं आहिनि। कहिड़नि जी जेको शिकायत कजे, रेड़ी वारे खां वठी करे उहो मथे जेको ऑफिसरनि ताईं सभु असां करप्ट आहियूं।